प्रेस क्लब किप्रो जी नई बॉडी 2024-25 जिला सदर ज़ाकिर शर, नायब सदर आज़ाद राजड़, जनरल सेक्रेटरी ग़ुलाम करीम शर, जॉइंट सेक्रेटरी अज़ीज़ हालीपुटो, ख़जानची सैयद नूर बुखारी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी असद शाह, जडित मेंबरन में दीवन कुमार खत्री, मुमताज़ फौजदार, पीर बख्श राजड़, राजा रशीद कुंभर, मलक आदिल ख़ान। इन मौके ते समूरी बॉडी के उहदेदारनि खे साफ़िन ऐं शेरनि गुलनि जा हार पाराया ऐं मिठाई तक़सीम कई वई। इन मौके ते चूंडिजी आयल बॉडी के उहदेदारनि ऐं मेंबरनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त किप्रो जे सहाफ़िन माज़ी में हर इश्यूज़ ते पंहिंजे पाण मञायो आहे ऐं हाणे अॻिते बि पंहिंजे कलमी पोरीअ सां ज़ुल्म, ॾाढ, जबर ख़िलाफ़ बग़ैर कंहिं बि मत भेद जे जिदोजहद खे जारी रखियो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।